बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्हम्दु लिअहलिही वस्सलातु वस्सलामु अला अहलिहा। अम्मा बअदु फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी किताबिहिल मजीद। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। इन्नमा यअमुरु मसाजिदल्लाहि मन आमन बिल्लाहि वल यौमिल आखिर व अक़ामस्सलात व आतज़्ज़कात व लम यख़्शा इलल्लाहि व असा उलाइका अन यकूनु मिनल मुहतदीन। सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम। मोमिनीन किराम, मोहतरम सामीन, अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। इन्वान गुफ्तगू आहे खुदा जे घर मस्जिद के केर शख्स आबाद करे सघनि था। उहे कहिड़ा शख्स आहिनि जेके खुदा जे घर मस्जिद जा मुतवली थी सघनि था। क़ुरान जी नज़र में आया कुछ शर्तूं ऐं कुछ शुरूत बयान कया विया आहिनि। उन्हनि शख़्सनि जे लाइ जेके शख़्स मस्जिद जा मुतवली थियनि था। हा अज़ीज़ो, खुदा जे लारब किताब क़ुरान करीम में सूरह तौबा आयत नंबर 18 जंहिंजी तिलावत जो मूं शर्फ़ हासिल कयो, उन में खुदावंद करीम मस्जिद के आबाद करण वारनि शख़्सनि जे लाइ 5 शर्तूं बयान कयूं आहिनि। यानी उहे 5 शर्तूं हूंदियूं त हू शख़्स हक़ रखे थो त हू मस्जिद जो मुतवली थिए ऐं मस्जिद जो कमु अंजाम ॾिए। पहिरीं शर्त आहे, जेको शख़्स मस्जिद जो मुतवली थिए थो ऐं मस्जिद जी देखभाल जो ज़िम्मो खणे थो, उहो शख़्स खुदा ते ईमान आणींदो हुजे। ॿी शर्त आहे, उहो शख़्स रोज़े क़यामत ते बि ईमान आणींदो हुजे। टी शर्त आहे त नमाज़ बि अंजाम ॾींदो हुजे, यानी नमाज़ बि क़ाइमु कंदो हुजे। चौथी शर्त आहे ज़कात बि ॾींदो हुजे। पंजी शर्त आहे त हू सवाइ खुदा जे कंहिंखां न डिॼे। इहे उहे शख़्स आहिनि, या इहो उहो शख़्स आहे जेको हिदायत वारनि मंझां थी सघे थो। हिन क़ुरान जी आयत मां साबित थियो ऐं ज़ाहिर थियो त जंहिं शख़्स में ही 5 शर्तूं, ही 5 वसफ़ूं हुजनि त उहो ई फ़क़ति मस्जिद जो मुतवली थी सघे थो। उन ई शख़्स खे हक़ आहे त हू मस्जिद जी देखभाल करे। इहे 5 शर्तूं छो बयान कयूं वियूं आहिनि? इन जे लाइ खुदा खां सवाइ कंहिंखां अगरि न डिॼंदो, इन जो सबबु इहा आहे त अगरि खुदा ते ईमान हूंदो त खुदा सां हिन जी दिलचस्पी हूंदी, ऐं जॾहिं खुदा सां दिलचस्पी हूंदी त ही मस्जिद जे कमनि खे पंहिंजो अवलीन फ़रीज़ो सम्झंदो। ॿी शर्त त ही शख़्स यौम आख़िर ते ईमान बि आणे
इहो इन जे लाइ अगरि आख़िरत ते ईमान आणींदो त ही मस्जिद जो मुतवली थी करे हिन दुनिया में सुठा ऐं नेक कम अंजाम ॾींदो। अगरि हिन नेक कम अंजाम ॾिना त ॿिया जेके शख़्स आहिनि उहे बि हिन खे ॾिसी करे नेक कम अंजाम ॾींदा। टी शर्त आहे, अगरि निमाज़ी हूंदो त मस्जिद खे आबाद करण बाबति हर वक़्तु हिन खे फ़िक्र रहंदो। अगरि पाण नमाज़ी न हूंदो त मस्जिद खे आबाद करण जो हिन खे फ़िक्र न हूंदो। चौथी शर्त आहे त ही ज़कात बि ॾींदो हुजे। इहो इन जे लाइ अगरि ज़कात ॾींदो त मस्जिद ते कुझु ख़र्च बि कंदो। अगरि पाण ई ज़कात न ॾींदो त मस्जिद ते ख़र्च करणु हिन जे लाइ मुश्किल थी वेंदो। पंजी शर्त इहा आहे, अगरि ख़ुदा खां सवाइ ॿिए कंहिंखां न ॾुजे। अगरि ख़ुदा खां ई न ॾुजंदो त पोइ ख़ुदा जे घर जो जेको असली ऐं हक़ीक़ी मक़सदु आहे उहो पूरो न थी सघंदो। हिकु सवाल हिते पैदा थिए थो, आया ही जेको असां हिन आयत मां हुकुम बयानु कयूं पिया, जेको हिन आयत में हुकुम बयानु थियल आहे, इहो हुकुम कहिड़ी मस्जिद लाइ ख़ासि आहे? बाज़ मुफ़स्सिरीन चवनि था त ही हुकुम मस्जिद हराम जे लाइ ख़ासि आहे। इन्हनि जे लाइ का बि दलील न आहे। यानी असां ईअं नथा चई सघूं त ही हुकुम फ़क़ति मस्जिद हराम जे लाइ आहे। आयतुल्लाह मकारिम शिराज़ी दाम ज़िल्लुहु पंहिंजी तफ़सीर अमसल में बयानु करे थो त ही जेको हुकुम मस्जिद लाइ बयानु कयो वियो आहे इहो आम आहे, कंहिं मस्जिद लाइ ख़ासि न आहे। अचो त हाणे असां बयानु कयूं मस्जिद जी तरफ़ जेको शख़्स नमाज़ पढ़ण जी कसरत सां वञे थो उन जो छा सवाब बयानु कयो वियो आहे। हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां रवायत आहे त जेको शख़्स मस्जिद जी तरफ़ इन कसरत सां वञे थो त हू मस्जिद में वञी जमायत नमाज़ पढ़ंदो त अल्लाह तबारक व ताला हर क़दम जे बदिले 70,000 नेकियूं हिन जे नाम आमाल में लिखंदो ऐं 70,000 दर्जा हिन जा बुलंद कंदो। ऐं ही अगरि इन हालत में मरी वञे, यानी ही निकितो मस्जिद जी तरफ़, हिन जो क़सदु इहो त आउं मस्जिद में वञी करे नमाज़ जमात पढ़ंदुसि, ऐं हू रस्ते ते मरी वियो त अल्लाह तबारक व ताला 70,000 मलाइक मुक़ररु कंदो जेके हिन जी क़ब्र में ईंदा वेंदा रहंदा ऐं हिन खे क़ब्र जे अकेलाइप में जेको ॾिज लॻंदो, ख़ौफ़ थींदो, उन खां हिन खे मुतमइन कंदा रहंदा। ऐं हिन जे लाइ ही 70,000 मलाइक इस्तिग़फ़ार कंदा रहंदा जेसीं ताईं हिन खे ॿीहर उथियारियो वञे। इहो आहे फ़क़ति मस्जिद जी तरफ़ जमात जो कसद करे पंहिंजे घरां निकिरण ते एतिरो सवाबु आहे। वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन।